नाले अलीज़ा धी अब्दुल्ला जाखरे जी 3 कपड़नि में घरां निकिरी करे निसार जाखरे सां शरीअ ते हक़ निकाह कयो आहे। असां वटि कोर्ट जा नोटिस निकाहनामा ऐं इन हिसाब सां मूंखे मुंहिंजे मुड़ुस खे मुंहिंजे माइटनि मां ख़तरो आहे। इन्हनि जा नाला मुंहिंजे पीउ अब्दुल्ला जाखरो, हेजिब जाखरो, नूर अली हेजिब जाखरो, शेर अली हेजिब जाखरो, जुमन हेजिब जाखरो, वॾेरो सिद्दीक़ कारो हेजिब जाखरो। असांखे इन्हनि मां ख़तरो आहे। असां आला उहिदेदारनि खां अपील था करियूं त SSP ठठा, DIG हैदराबाद, IG सिंध इन्हनि सभिनी खां अपील थी करियां त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, ठट्टे खां पीरल प्यासी जी ख़बर शामिल कंदासीं त मकली जे रहवासी मुस्मात अलीज़ा जाखरो धी अब्दुल्ला जाखरो, मकली जे रहवासी निसार अली जाखरो पुट मोहम्मद बचल जाखरो सां ठट्टो जी अदालत में प्यार जो परणो करे छॾियो आहे। प्यार जे परणो कंदड़ मुस्मात अलीज़ा ऐं निसार अली जाखरो तहफ़ुज़ जे लाइ साहिल न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त SSP ठट्टो IG सिंध हैदराबाद आला इजलास समेत वस वारनि खां मुतालबो कयो आहे त खैन तहफ़ुज़ में आ करे नई ज़िंदगी गुज़ारण जो मौक़ो फ़राहम करे संदनि माइटनि पारां खेनि मिलंदड़ मोतमाद धमकियुनि जो नोटिस वठी साण इंसाफ़ कयो वञे।